साईं गुज़ारो ॾाढो ॾुखियो थो थिए। मुंहिंजी ॾियारी 17-1800 जी ॿार 4 मज़दूरनि खे का बि सहूलियत न आहे। ॾियारी 1500 रुपया आहे, मज़दूर खे 1000 रुपया ॾियनि था। इहा नाजाइज़ी आहे वॾी। अॼु सॼी दुनिया में 1 मई यानी मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। उहो ॾींहुं उन्हनि महिनती हथनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ वक़ुफ़ आहे, जेके पंहिंजे रत ऐं पघर सां समाज जी तरक़ीअ जो बुनियादु रखंदा आहिनि। ये ॾींहुं असल में 1886 में अमेरिका जे शहर शिकागो में मज़दूरनि जे हक़नि लाइ हलंदड़ तहरीक जी यादि में मल्हायो वेंदो आहे, जिथे मज़दूरनि 8 कलाक कम जे मुतालबे लाइ जदोजहद कई। 1 मई जे मौक़े ते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मज़दूरनि पारां रैलियूं कढियूं पियूं वञनि, जिथे हू पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि। आलमी ॾींहं खां बेख़बर ही पहुरियत त पंहिंजे ऐं ॿारनि जे पेट जे गुज़र सफ़र लाइ उन ॾींहुं बि घर वेहण बदिरां कमकार खे तरजीह ॾियनि था। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे अॼु। ये पे आलमी ॾींहुं खे ख़बर आहे तोखे? न तोखे न आहे ख़बर? ये पे ॾिसो मज़दूरनि जे आलमी ॾींहुं खे तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो आलमी ॾींहुं अहिड़ो आहे? न सर, असांखे त ख़बर न आहे। तव्हांखे ख़बर न आहे? न। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते कमु कंदड़ पोरियतनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे मुनासिब उजरत, सिहत जूं सहूलियतूं ऐं रोज़गार जो तहफ़ुज़ घुर्जे। हुकूमत असांजा मसइला हल नथी करे, जंहिं करे हिन महांगाई जे दौर में असांजो गुज़र सफ़र तमामु घणो मुश्किल बणिजी वियो आहे। सही ॻाल्हि इहा आहे त मज़दूरनि जो हक़ नथो मिले, ठेकेदार खाई था वञनि। ऐं ॾियारी 1500 रुपया आहे, मज़दूर खे 1000 रुपया ॾियनि था। इहा नाजाइज़ी आहे वॾी। ऐं अटो महांगो थी वियो आहे, गिहु महांगो थी वियो आहे, मज़दूर वीचारा परेशान ॾाढा। साईं गुज़ारो ॾाढो ॾुखियो थो थिए। रोज़ रेट मथे चढ़नि था, लहंदी कोन था। लाइन था 10 रुपया 100 रुपया चढ़नि था, 20 रुपया चढ़नि था, 30 रुपया चढ़नि था। असांजो कहिड़ो हाल आहे बाबा? मिली थी वञे। सौरी हाणे काॾों सहूलियत, जॾहिं तेल सस्तो नथो मिले त काॾों सहूलियत मिले थी? शहर में इतना महंगाई है, 11 बजे के बाद लॉकडाउन है। होटल का जो है ना, मजदूर का दिहाड़ी पूरा नहीं हो रहा है, नहीं पूरा हो रहा है। ये बच्चा भी काम कर रहा है। मज़दूरनि जे हाल में नहीं मैसेज इहो आहे त मज़दूरनि जे लाइ ॾुखियाई आहे। मज़दूरनि खे का सहूलियत न आहे। इहो मथां सरकार जे लाइ आहे। सरकार खे इहो असां चऊं था मज़दूरनि जे लाइ सहूलियत कई वञे। मज़दूरनि जो आलमी ॾियारो आहे। तुंहिंजी ॾियारी घणी आहे? मुंहिंजी ॾियारी 17-1800 रुपया 17-1800 जी घणा ॿार अथई? ॿार 4 आहिनि। गुज़ारो थी थो वञे? न मिड़े पोइ ॾुखियो थी वक़्तु माण्हू कढे वञे। घणी ॾियारी आहे तव्हांजी हिते? ये मुंहिंजे ठेके में आहे कमु। ठेके में आहे? ठीकु आहे। गुज़र सफ़र थिए थो वञे ठेके में? मालिक जो गंज घणे में ठेको पवंदो? 60,000 में। 60,000 में? जी। घणनि ॾींहंनि में पूरो करे वेंदा आहिनि ठेके? तकरीबन में 15-20 ॾींहं लॻी वेंदा। 15-20 ॾींहं लॻंदा। बचत थी वेंदी हुन में? बचत बस गुज़ारो थी वेंदो? तारीख़ निकिरी वेंदी गंजा। मज़दूरनि खे का बि सहूलियत न आहे। रोज़गारी बेरोज़गारी ज़्यादा, मिस्त्री जो मां आहियां जॻहियुनि जो। सरकारी सतह जेका उजरत आहे उहा उजरत तव्हांखे मिले थी? कॾहिं बि न मिली आहे। गुज़र सफ़र थिए थो वञे? मज़दूरी आहे, कॾहिं आहे कॾहिं कोन्हे। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं हितां जे मज़दूरनि ऐं पोरियतनि जूं। संदनि मुतालबो हुकूमत वक़्त खां इहो आहे त आम वाइपे जी शयुनि जा अघ घटाए वञनि, पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाए वञनि, त जीअं संदनि मथां पयल बोझ घटि थी सघे। मज़दूरनि ऐं पोरियतनि इहो बि मुतालबो कयो आहे त संदनि उजूरो वधाए वञे, त जीअं पंहिंजे ॿटनि जे पेट गुज़र लाइ हू 2 वेलनि जी मानी सुठे नमूने सां उनजो बंदोबस्तु करे सघनि। कैमरामैन सोबान सोलंकी सां गॾु मुबशिर सोलंकी, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।